नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी जे वार्ड नंबर 1 शाह मौला जे रवासी 17 सालनि जे नौजवान गुलज़ेर पुट गुलज़ार मंगी जो घर जे भरिसां संदुसि माल जे वाड़े मां रसे सां फाव खाधल लाश हथ आयो। इतला ते पुलिस पहुची लाश खे भरिया सिटी जे रूरल हेल्थ सेंटर मुंतक़िल कयो वियो, जिथे पोस्टमार्टम करण बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर अमीन जलबाणी ऐं खादम मेमण ॿुधायो त नौजवान जे जिस्म ते किथे बि तशद्दुद जो को बि निशान वग़ैरह न आहे ऐं न ई ज़हर ॾियण जी के निशानियूं मिलियूं आहिनि। अलबलत नौजवान जे गिचे जे पासनि ऐं कंध जे पासे रसी जा निशान वाज़े आहिनि। वाक़ियो ख़ुदकुशी जो लॻी रहियो आहे, जॾहिं त फाइनल सर्टिफिकेट अचण बाद मौत जो कारण मालूम थींदो। हिन सिलसिले में नौजवान जे वालिद गुलज़ार मंगी ॿुधायो त मुंहिंजो पुटु 11 क्लास में पढ़ंदो, घर खां माल जे वाड़े में वेलो कुझु देरि माल जे वाड़े मां घर वापसि न पहुचण ते असां वञी ॾिठो त पुट जो फाव खाधल लाश लटकियल हो। ॿिए पासे भरिया पुलिस ॿुधायो आहे त लाश अस्पताल मां पोस्टमार्टम कराए वारसनि हवाले कयो वियो। वधीक जांच करे रहिया आहियूं। होॾां लाश घर पहुचण ते घर में कोराम मची वियो, जॾहिं त वारसनि पारां नौजवान जे मुबीना तौर ते आपघात करण जो कारण को बि ॿुधायो न वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।